टन मोहम्मद खान जीएसएन क़ौमी माज़ ज़िले टन मोहम्मद खान पारां सारियुनि जो अघु मुक़ररु न करणु ऐं सारियुनि जो रेट मनपसंदि हलाइणु नाइजाइज़ कटौती ख़िलाफ़ मीर ग़ुलाम अली पार्क खां प्रेस क्लब ताईं एचआई रैली कढी हुई। रैली जी अॻुवाणी जीएसएन क़ौमी माज़ ज़िले नायब सदर ज़ुल्फ़कार पप्पू बुरगड़ी, जनरल सेक्रेटरी मीर इमरान टालपुर, जॉइंट सेक्रेटरी राजा हजाणू, मलूक भट्टी, अज़मत शीदी जी अॻवानी में कई वई। जॾहिं त रैली में सख़्तु नारेबाज़ी कई वई, सारियुनि जो अघु वधायो, नाइजाइज़ कटौती बंदि करियो। वधीक हिन वीडियो में ॾिसंदा अॻवान जी ॻाल्हि ॿोल। जारी रहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी, जेसी रात असांजी जारी रहंदी। सारियुनि जो रेट हलायो, सारियुनि जो रेट हलायो, ज़राअत बचायो, सिंध बचायो, ज़राअत बचायो, ज़राअत बचायो, सिंध बचायो, मज़दूरनि सां नाइंसाफ़ी बंदि करियो, मज़दूरनि सां नाइंसाफ़ी बंदि करियो, सारियुनि जो रेट हलायो, सारियुनि जो रेट हलायो, सारियुनि जो रेट हलायो। बशीर खान जंग असांजी जारी रहंदी। भाई सिंध जे करंगे वारी हैसियत रखंदी आहे ज़राइत। सो हींअर असां ज़मींदारनि जे मसइले ते जीएसएन क़ौमी माज़ जे तरफ़ां ज़िलो टन मोहम्मद खान जे पारां निकितल आहियूं। जो मौजूदा जेका ताज़ी फसल लथी आहे सारियुनि जी, हमेशह वांगुरु सिंध सरकार ऐं राइस मिलनि जी मोनोपली जे करे, इन्हनि जी बदमाशी जे करे सारियुनि जो अघु आलमी मार्केट में जेको 4,500 खां 5,000 रुपया फी मण वञे पई, हिते 2,200 रुपया मण ॾियनि पिया। उन खां अलावा उहो बि ठीकु, वरी बाबा हिननि में मॉइस्चर आहे 20% ते पिया कटीनि, 18 ते पिया कटनि, टोटल बदमाशी लॻाए वेठा आहिनि। को बि इंतिज़ामिया नाले जी शइ कोन्हे। कूड़ियूं सरकारी मीटिंगूं करे ज़मींदारनि खे लॉलीपॉप ॾिनो पियो वञे, जंहिंजे ख़िलाफ़ जीएसएन क़ौमी माज़ अमली मैदान में लथल आहे। इंशाअल्लाह ज़मींदारनि खे, हारियुनि खे, उन्हनि जे हक़नि जे लाइ हर मैदान में अॻे बि जीअं सिंध रही आहे, चाहे केनालनि जो मसइलो हुजे, सिंध जो को बि इशू हुजे। सो इन लाइ असीं वरी बि तव्हांजे प्लेटफॉर्म तां इन मीडिया जे ज़रिए वस वारनि खे अपील था करियूं त सारियुनि जी नाजाइज़ कटौती हिकदमि बंदि कई वञे ऐं सारियुनि जो मुनासिब अघु कयो वञे, जीअं त सिंध जा हारी सुख जो साह खणी सघनि। अदा ही असां जस्कम जीएसएन क़ौमी माज़ जे प्लेटफॉर्म तां जेको सो ही जेके नाजाइज़ियूं थी रहियूं आहिनि ऐं सारियुनि जे हवाले सां, जीअं असांजो सीनियर दोस्त तव्हांखे ॿुधायो पप्पू, त जेको राइस मिलनि में जेको सो बदमाशी लाहियो वेठा आहिनि पिया ऐं जेको अघु मुक़ररु कयो आहे उन खां बि कटौती करे ग़रीबनि खे माना जेको लुचो वञे, ज़मींदारनि खे बि नुक़सानु ॾिनो पियो वञे ऐं असां इहो हरगिज़ बर्दाश्त कोन कंदासीं। असां अमली मैदान ते लथल आहियूं ऐं इंशाअल्लाह अॻियां हली बि जिथे बि दोस्तनि ऐं मज़दूरनि जे सॾ ते असां गॾु हूंदा आहियूं, जीअं सिंधु दे जीअं असांजी। असां हर हाल में जहिड़ो बि असांजो हाल आहे, जीएसएन क़ौमी माज़ ज़िले टंडो मोहम्मद खान ऐं तेलके टंडो मोहम्मद खान तरफ़ां जेको असां रैली कढी आहे मीर ग़ुलाम अली पार्क खां प्रेस क्लब ताईं, ऐं असीं राइस मिलनि वारनि खे ॿुधाइणु चाहियूं था ऐं जेकी हिननि जी बदमाशी हली रही आहे, असीं ख़ाली हिननि खां इहो सवाल करूं था 4200 रुपया यूरिया बोरिया वाला ताईं उन जो रेट असांखे ॾियो। असांजे हारियुनि खे जेको ताईं रेट ॾेई रहिया आहियो उन में बि कटोती, उन में बि ताईं माशाखोरी, कंहिंमें ताईं मिटी ॾियारियो, कुझु पैसा कटपीट करे रहियो। असीं टंडो मोहम्मद खान डीसी खे इहो चवणु था चाहियूं, फिरफोल अगरि मील मालिकान जे ख़िलाफ़ अगरि एक्शन न खयो वियो, जीएसएन क़ौमी माज़ पोइ अॼु प्रेस क्लब ते पुॼी आहे, पोइ रोडनि ते पुॼंदी, इन खां पोइ बुख हड़तालूं ऐं राइस मिलनि जा असां गेट बंदि करे ऐं राइस मिलनि जी बदमाशी असीं हलाइण कोन ॾींदासीं। असीं हारी ऐं मज़दूरनि सां, ज़मींदारनि सां गॾु आहियूं। जहिड़ो असांजो हाल आहे जीएसएन क़ौमी माज़ ज़िले टंडो मोहम्मद खान जी तव्हां ॾिठी असांजी तारीख़ी रैली निकिती आहे, असां इन हवाले सां वरी असां ॿियो ऐलान जल्दी कंदासीं। जीअं सिंध।